अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं एलियस अब्बासी मां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख़्शान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ कहाणी हिन किताब जी आख़िरी कहाणी आहे। हीअ आखाणी विचोले तालके हाला मां काज़ी नूर मोहम्मद खां मिली। कहाणी आहे वफ़ादार पहलवान। कंहिं ज़माने जी ॻाल्हि था कनि त हिकिड़े बादशाह खे दरबार में वेठे मथे में सूरु पियो। वज़ीर सां ॻाल्हि कयईं, जंहिं सलाह ॾिनी त बादशाह सलामत, झूने ज़माने जी का नसीहत वारी ॻाल्हि ॿुधो त जेकर मथे जो सूरु लही वञे ऐं साईं जन जो रूह बि विंदरी पवे। बादशाह हिन जी सलाह मञी अहिड़ी माण्हूअ जे आण जो हुकुम ॾिनो जो तमामु वॾी ॼमार जो हुजे। सिपाही शहर में काहे पिया। घड़ी बि कान गुज़री त हिकिड़ो झूर पोड़ो आणे दरबार में हाज़िर कयऊं, जंहिंजे भिरुनि जा वार बि अछा थी विया हुआ। बादशाह खेसि ॾाढी इज़त सां पंहिंजे तख़्त जे भर में विहारे चयसि त अहिड़ी का ॻाल्हि ॿुधाए जा नसीहत वारी हुजे। हिन पीर सन बि हुकुम मिलंदे हिन रीति ॻाल्हि शुरू कई। जिंदा क़िबला जो इक़बाल सदा सलामत हुजे। कुदरत जे हिन कारखाने में कई रंग लॻा पिया आहिनि। भला भले जो त छे ई कोन्हे। सते समुंड पार हिकिड़ी विलायत में हिकु शहज़ोर पहलवान रहंदो हो। संदसि ज़ोर ऐं रतीअ जा रौशा मुल्का मुल्क मशहूरु हुआ। पर उन इहे नामर्द जो धंधो चोरीअ खां सवाइ ॿियो कोन हूंदो हो ऐं वरी उहे चोरियूं बि पंहिंजनि अज़ीज़नि ऐं पाड़ेसिरनि जूं कंदो हो। हिकु भेरे उहो पहलवान दिला खणी पाड़े वारे खूह तां पाणी भरण वियो। दस्तूर मुताबिक़ उते ॿिया बि पाड़े वारा पाणी भरण लाइ आयल हुआ। हीअ बि पंहिंजे वारे ताईं तरसी बीठो। उते हिकु औरत हिन खे सॾु करे चयो त फलाणा, तुंहिंजो हेॾो वॾो पहलवान थो सरजी ऐं मुल्क में तुंहिंजी हेॾी हाक आहे, सा कहिड़े कम जी थी, जॾहिं तुंहिंजा कम उहे आहिनि जो वती पंहिंजनि माइटनि ऐं पाड़ेसिरनि जूं चोरियूं कंदो। भला रनड़ियूं रोअण में का पहलवानी आहे? उहा ॻाल्हि त तो जहिड़े सूर्य मुड़ुस जे मुंहं ते त कान थी पवे। मार त की मीर चाकर वरी कहिड़ा थो चुकाईं। हितां खां गच पंध ते फलाणी तरफ़ हिकिड़ी माड़ी आहे, जंहिंजी हिकु सिर सोन जी ऐं हिकु चांदीअ जी आहे। उन माड़ीअ मां जेकर 2-3 सिरूं खोटे खणी अची त उमिरि पियो मज़ा माणी। मुड़ुस आहीं त पर मार थी, बाक़ी हिननि हॾनि चूपण ऐं घर जे कुकड़नि माण मां कुझु की न वरंदो। उठलो पहलवानीअ जो शान थो ॿोड़ी। हीअ मुड़ुस हिन औरत जे वातां उहे लफ़्ज़ ॿुधी खामी वियो। वेतर दिलि बि हामी भरियसि त ॿेली माईअ चयो त सभु सच आहे। हाणे काहूं आहिनि उन ई माड़ीअ ते। उहो ख़्यालु करे दिला उते ई फिटा करे उथी पंधु पियो। हलंदो हलंदो नेठि अची उन ई माड़ीअ वटि पहुतो। परियां ई माड़ीअ जूं विच वारियूं झलकूं ॾिसी सम्झी वरिताईं त हाणे अची वेझो पहुतो आहियां। ख़ैर राति थी त हीअ बि सही संभरी अला त्वार करे अची माड़ीअ जे हेठां बीठो ऐं आहिस्ते आहिस्ते करे सिरूं खोटणु लॻो। अञा हिकु बि सिर मस कढियईं त हिकु ॿिए पहलवान जो उन ई माड़ीअ जो मालिक हो अची बांह खां झलियुसि ऐं अहिड़ी सट ॾिनाईंसि जो हिन खां ओचिती रड़ छॾाए वई। अञा बांह छॾण लाइ हीला पे कयईं त हिकु हैबतनाक आवाज़ में हुकुम थियुसि त उहे सिरूं जितां कढियूं अथई उते रखी छॾ। सिरूं साॻियनि हंधनि ते रखी दिलि में चयईं त ॿेली चोरनि ते मोर पिया आहिनि, हिते त मूंखां बि को किसो ज़ोर आहे। सिरूं रखी बसि कयईं त वरी हुकुम थियुसि त हाणे चुपचाप करे मुंहिंजे पुठियां अचु। हीउ वीचारो भला जो आईअ में अची फाथो हो सो माठड़ी करे उन ई शहज़ोर जे पुठियां हलंदो रहियो तां जो अची हिकु ऊंदाही जाइ में पहुता। उहो शहज़ोर हिन पहलवान जूं 2 टंगूं काठ में विझी खेसि उन ई ऊंदाही जाइ में बंदि करे कुल्फ ॾेई हलियो वियो ऐं पोइ रोज़ानो मानी ऐं पाणी खणी हिन खे ॾेई वेंदो हो। अहिड़ीअ तरह केतिरा ई ॾियारा हिन खे उन ई हाल में गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं सुबुह जो छा थियो जो रोज़ानी दस्तूर जे उबतड़ हिन जी मानी हिकु जवान औरत खणी आई। उहो ॾिसी कैदी हिन औरत खां पुछियो त छो ख़ैर त आहे जो अॼु मुंहिंजी मानी साॻियो शहज़ोर न खणी आयो आहे। तंहिं ते हुन औरत वराणियो त जवान ख़ैर हुजे हा त अॼु आउं छो अचां हा। कैदीअ पुछियो त आख़िर ॻाल्हि कीअं आहे।
औरत चयसि त आउं उन पहलवान जी भेण आहियां। मुंहिंजो भाउ हितां खां थोरो पंध ते फलाणे शहर जे बादशाह जी धीअ वटि रोज़ानो वेंदो आहे ऐं राति विच में ई मोटी ईंदो आहे। अॼु राति जो जीअं वियो त सॼी राति में वरी वापसि न आयो आहे। उन ई करे पियो रो ऐं वाटूं निहारियूं त अलाए जे अधे छो देरि लाथी आहे। कैदीअ जी दिलि बि उहा ॻाल्हि ॿुधी भरिजी आई ऐं मानी पासे ते रखी चयाईंसि त तूं जेकॾहिं मूंखे हिन काठ मां कढी त आउं तुंहिंजे भाउ खे छॾाए अचां। पहलवान जी भेण हिन खां वापसि मोटी अचण जा वाइदा वठी खेसि आज़ादु करे छॾियो। हीउ उतां हकिलींदो अची बादशाह जे महलात वटि पहुतो। छा ॾिसे त महलात जे दरवाज़नि ते सख़्तु चौकी लॻी पई आहे। मुड़ुसु ओञाणनि मां ई सॼी ॻाल्हि सम्झी वियो त कुझु ममण मिड़ियो ई मतो आहे। वेझो वञी सलाम वरायईं। चौकीदार खेसि बादशाह वटि वठी विया। बादशाह खां ख़बरूं चारूं पुछियूं। हिन अदब सां सलाम करे वराणियो त जिंदा क़िबला आउं ज़माने जो पहलवान आहियां ऐं केतिरनि ई मुल्कनि मां सैर कंदो अॼु तव्हांजे मुल्क में अची पहुतो आहियां। हिते अचण सां मूंखे ख़बर पई त हिकु गीदी मुड़ुसु जो पाण खे शहज़ोर थो सॾाए, जंहिंजे करे तव्हांजी हेॾी ख्वारी थी आहे, उन ते साईं जन पहरेदार खणी बीहारिया आहिनि। ॿियनि मुल्कनि जा बादशाह छा सम्झंदा त वाह, हिन बादशाह जी हुकूमत में को अहिड़ो सूर्य ई कोन हो जो खणे हुन चोर जी आॾो अचे। मुड़ुसु जो मटु आहे। मूंखे जेकॾहिं साईं जन इजाज़त ॾियनि त आउं अकेलो ई हूंदो उन पहलवान सां मुक़ाबिलो करियां। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी वज़ीर खे हुकुम कयो त सभिनी सिपाहियुनि खे हटाए हिन पहलवान खे अकेले सिरे चौकीअ ते छॾियो। वज़ीर हुकुम मिलंदे ई हिन पहलवान खे साण करे महलात में आयो। जॾहिं महलात जे अंदरे हिसे में पहुता तॾहिं वज़ीर हिकु पासे थी पहलवान खे चयो त मूंखे अॻिते हलण खां भउ थो थिए, उन करे आउं हिते हिकु पासे ते लिकी थो वियां। तूं अकेलो अंदरि वञी उन जे हमराह खे ॾिसी अचु। हिन यार खे त अॻे ई उहा ॻाल्हि खपंदी हुई। सो वज़ीर खे हिकु हंधि लिकाए पाण वियो अंदरि। छा ॾिसे त उहो साॻियो पहलवान शहज़ादीअ सां गॾु पलंग ते वेठो आहे। अॻिते वञी हिन सां मिलियो ऐं खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधायईं। पोइ ॿिन्ही ॼणनि पाण में सलाह कई त हाणे हितां अटकल सां टरकी वञणु घुरिजे। उहा ॻाल्हि पकी करे हीउ पहलवान मोटी वज़ीर वटि आयो ऐं चयाईंसि त साईं, मूं त अंदरि हिकु हिकु कुंड करे ॻोल्ही, पर मूंखे त पखी बि नज़र कोन आयो। वज़ीर उहा ॻाल्हि ॿुधी वाइड़ो थी वियो ऐं पक करण लाइ पहलवान सां गॾिजी अंदरि वियो। महलात सॼो ॻोल्हे बीह रहिया पर खेनि कंहिं बि कुझु बि ॾिसण में कोन आयो। हिकदमि वापसि अची बादशाह खे इतला कयूं त पहलवान चौकीदारनि खे दलबो ॾेई अलाए जे केॾी महिल शहज़ादीअ समेत भॼी वियो आहे। बादशाह उहो ॿुधी ॾंदे आङुरियूं करे वेही रहियो। उते ॿिया दरबारी जे वज़ीर जी सॼीअ में ख़ुशि कीन हुआ से उथी उबता सुबता सबबु ॾेई बादशाह खे मञाइण लॻा त हिन पहलवान वज़ीर जी सलाह सां उन कैदीअ खे भॼायो आहे। नेठि बादशाह कुझु वक़्त जे वीचार खां पोइ हिन लाइ फांसीअ जो हुकुम ॾिनो। उते वज़ीर उथी वज़ीरज़ादीअ वारो करटो, दस्तार ऐं पटो लाहे तख़्त ते रखियो ऐं हथ ॿधी अर्ज़ु कयईं त बादशाह सलामत, हूं ख़ुदि हिन पहलवान सां गॾु अंदरि वञी सभु कुझु ॾिठो ऐं ॻोल्हा कई। उन ई हूंदे बि साईं जन जेकॾहिं मूं में भरोसो नथा साईं जन खे जेकॾहिं मूं में भरोसो नथो अचे त पोइ अहिड़ीअ वज़ीरीअ खे आउं छा कंदुसि। अॼु साईं जन ॿियनि जे चवण ते लॻी हिन ग़रीब खे फांसीअ ते था लटकाइनि, सुभाणे अहिड़ो साॻियो हाल मूंसां थिए त उन ई में बि शक कोन्हे। बादशाह ॾिठो त हाणे मुर्गो बादशाही थी ऊंधी थिए। सो पहलवान जे फांसीअ जो हुकुम वापसि वठी खेसि मुल्क मां निकिरी वञण जो हुकुम ॾिनई। होॾां हुन शहज़ोर पंहिंजी माॻ ते पहुचण शर्त हिकु पघारदार नौकर खे भलो घोड़ो ॾेई हुन पहलवान जी ख़बर करण लाइ रवानो कयो। नौकर घोड़ो डोड़ाईंदो शहर में आयो ऐं पहलवान जे फांसीअ जो ॿुधी पोइ पहिरें भॼंदो वञी शहज़ोर वटि पहुतो। शहज़ोर खे पहलवान जे फांसीअ जी लटकण जो ॿुधी ॾाढो ॾुखु थियो ऐं दिलि में चयईं त अहिड़े मुड़ुसु जंहिं पंहिंजो सिर ॾेई मुंहिंजी जान बचाई, तंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजो जीअण कहिड़े कम जो। ईअं चई माड़ीअ जे दरीअ तां खणी पाण छॾियईं। उहो ॾिसी संदसि भेण ऐं शहज़ादी जे भर में बीठियूं हुयूं तन बि खणी पाण उछड़ायो। ख़ुदा जी कुदरत टई हेठि किरण शर्त मरी विया। थोरे वक़्त खां पोइ पहलवान बि अची उते पहुतो ऐं हीउ हाल ॾिसी वाइड़ो थी वियो। नेठि रोई पिटे टिनी लाशनि खे हिकु जाइ ते गोशाए थो करे
वापसि घर ॾांहुं मोटियो। ॻाल्हि पूरी थियण खां पोइ बादशाह ॾिठो त संदसि मथे जो सूरु सफ़ा ख़तमु थी वियो आहे। पोइ त हुन पीर सन खे ॾाढो इनाम ॾेई रवानो कयईं। काला बि ॾिठासीं त सभु ख़ुशि लॻा पिया ऐं हिन किताब जी इन कहाणीअ ते पुॼाणी थी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।